इख्वाना वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलुल मुमिनीन फ़ी तवाद्दिहिम व तराहुमिहिम व तआतुफ़िहिम कजसदिन वाहिद। तमाम हमद सना वाखाने वालाई अज़मत किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात ला करे लायक ज़ेबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक ऐं मुस्तहिक़ आहे। जिन रब्बुल आलमीन जा पा गुनहगार नाफ़रमान इंसान मथे बेशुमार अनगिनत एहसान महिरबानी हुई, जंहिंजे एहसान के जंहिंजी महिरबानी के पा इंसान ज़ात करे पण शुमार नथा करे सघूं। बादउ दुरूद सलाम उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा, अल्लाह रब्बुल आलमीन पाके जो दीन अता करें दीन इस्लाम, दीनी इस्लाम जो पण पाके तालीम ॾिने या दीन जो पण शई पाके सेखारे तो, दीन जे अंदर जो पण कम या जो पण शई हिकिड़ी असास ऐं बुनियाद जी हैसियत रखें थियूं, जंहिं मथे शरीयत इस्लामिया तमाम वधारे ज़ोर ॾिने, जंहिंजे ताल्लुक़ से अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम के अंदर जगह जगह मथे हुक्म ॾिने। ईअं जे अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण पिण जी शरीयत के अंदर पिण पिण जी हदीसें जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शइ मथे ज़ोर ॾिनो हुयो ऐं जिनी तालीम मथे ज़ोर ॾेई करे उन तालीम के उजागर करे में आयो ऐं उन अहकाम जी पाबंदी करे जो ज़रूरी तौर मथे हुक्म ॾिने में आयो, उन मिजाज हिकिड़ी शइ मुसलमान जो इतिहाद ऐं मुसलमान जो इत्तिफ़ाक़ आहे। मुसलमान जो इतिहाद इत्तिफ़ाक़, मुसलमान जी एकता ऐं मुसलमान जी वहदत जो है, यह मज़हब इस्लाम जो जो बुनियादी तालीमात आई, उन बुनियादी तालीम में हिकिड़ी तालीम है अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम के अंदर ऐं अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण जी हदीस मुबारका के अंदर मुसलमान के ख़ुसूसी तौर मथे इन ॻाल्हि जी तवज्जो ॾिरायो हुयो जो हिकिड़ो मुसलमान जो ये मुसलमान समाज, ये मुसलमान मुआशरो मुकम्मल तौर मथे मुतहद होणु खपे। मुसलमान समाज के अंदर, मुसलमान जमात के अंदर एकता होनी खपे ऐं मुसलमान जे समाज के अंदर, मुसलमान जे मुआशरे के अंदर, मुसलमान जे फरिये के अंदर कंहिं क़िस्म जो कोई अख्तलाफ ऐं मुसलमान जो आपसी नफ़रतूं ऐं आपसी अदावतूं जो सारियूं हिकिड़े पासे होनी खपें। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन इत्तिहाद की तालीम के, इन इत्तिफ़ाक़ की तालीम के, इन उख़ुवत मोहब्बत की जो तालीम रही, इन तालीम के उजागर कर ला करे ऐं इन तालीम मथे माण्हू के पाबंद बनाए ला करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हो, इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हो कूनू इबादल्लाहि इख़वाना, जय अल्लाह जा बंदा ऐं ज़मीन मथे अल्लाह जा बंदा आयो तो अल्लाह जा बंदा ऐं हिक ॿिए जा बाबा बनी करे रहो। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुसलमान की दर्स ॾिने, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुसलमान की सबक ॾिने, जिन ज़मीन मथे वसण वारा जितरा पण मुसलमान आहिनि, गमे उन जात से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन नात से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन ख़ानदान ऐं कुटुंब से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन मुल्क जा, गमे उन शहर जा रहण वारा आहिनि जेकर ईमान जे अंदर मौजूद है ऐं इस्लाम जे अंदर मौजूद है, जेकर मुसलमान आयो, जेकर मोमिन आयो तो तमाम मोमिन तमाम मुसलमान इन्नमल मुमिनून इख़्वतुन, तमाम मोमिन तमाम मुसलमान जो हिक ॿिए जा भाउ एक ॿिए के भलाई के कम मथे ताउन करे वारा वह था, शर फितने के कमे के रोके वारा वह था, बुराई के दबाइण वारा वह था, समाज मुआशरे के अंदर भलाई के ऐं समाज मुआशरे के अंदर खैर के आम करण वारा वह था। शरीयत इस्लामिया के अंदर इत्तिहाद के उजागर करे में आयो है, इत्तिहाद की तालीम ॾिनी में आई है, एकता की तालीम ॾिनी में आई है, मुसलमान की जमात बनी कर रे जी तालीम ॾिनी में आई है ऐं इन जमात की तालीम ला करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर बा जमात नमाज वटा जले करे, जमात के साथ नमाज जो मुसलमान पढ़े था बेरी, इन बा जमात नमाज वटा जले करे हर नंढे वॾे कम के अंदर हत्ता के पूरे मिली प्लेटफार्म मथे हिकिड़े मुसलमान तमाम मुसलमान के हिकिड़े आगेवान ऐं हिकिड़े हुक्मरान के तहत ऐं उनजी मातहती के अंदर उनजी रियाया के अंदर जमा थे जो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुयो। कुरला तो मुसलमान के अंदर जेकॾहिं इत्तिहाद मौजूद हुए तो, मुसलमान के अंदर एकता जेकॾहिं मौजूद हुए थी तो मुसलमान के तमाम कम के अंदर आसानी मौजूद हुए थी, मुसलमान ला करे हर मामलो आसान पैदा थी वेंदो ऐं इन जे बरअक्स जेकॾहिं मुसलमान के अंदर तोड़ फाट हूंदी, मुसलमान के अंदर इख्तलाफ हूंदो, मुसलमान के अंदर इंतशार
परवरदिगार हूंदो, उन जे फरीअ जे अंदरि, उन जे महले जे अंदरि, उन जे समाज मुआसरे जे अंदरि, उन जी जमात जे अंदरि जेकर इख़्तिलाफ़ हूंदो त ॿिया इन इख़्तिलाफ़ जी वजह सां मुसलमान के शिकार बनाईंदा। इतला करे शरीयत इस्लामिया मिणिया वधारे मुसलमान के इन ॻाल्हि मथे ज़ोर ॾियराए जई बाबा बनी कर रहो, इतिहाद के साथ रहो, इत्तिफ़ाक़ के साथ रहो, अख़ुवत मोहब्बत के साथ रहो, एकता के कायम कयो ऐं ईअं जे शरीयत इस्लामी उन तमाम कम के हराम करे छॾे, उन तमाम कम खां मनाई करे छॾे जेको कम मुसलमान जे इतिहाद के तोड़न वारा आहिनि। हिकिड़े पासे अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिने जे एकता के कायम कयो ऐं ॿिए पासे ऊ कम जेको मुसलमान जी एकता के तोड़ी था, जेको मुसलमान जी अख़ुवत भाईचारगी के ख़त्म करी था, मुसलमान जे इतिहाद के नुक़सान पहुचाइण वारा आहिनि, उन तमाम कम खां अल्लाह रब्बुल आलमीन रोके छॾे ऐं उन तमाम कम खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मनाई करे छॾियो। अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर मक्के के अंदर नबी बनाए कर रवाना करे में आया, या जर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अरब के अंदर नबी बनाए कर रवानो करे में आयो, तर पूरी दुनिया जी बिलखसूस अरब की हालत ये हुई जे अरब टोकरे टोकरे के अंदर तक़सीम थिया पिया हुआ, हर ख़ानदान की अलग जमात होंदी हुई, हर फरी की अलग जमात होंदी हुई, हर को पिन पिन जो ग्रुप बनाए, हर को पिन पिन की जमात बनाए, हर को पिन पिन की अलग पार्टी पिन पिन जो ग्रुप बनाए करे वेठो ऐं उन पार्टी की बुनियाद मथे, उन ग्रुपनि जी बुनियाद मथे जेतिरो थी सघंदो एतिरो उनखे मज़बूत बनाए जी कोशिश कंदा हुआ ऐं उन पार्टी ग्रुपनि जी बुनियाद मथे जेतिरो थी सघंदी एतिरी हिक ॿिए सां नफ़रत ऐं अदावत पर रखंदा हुआ। ख़ानदानी ग्रुप हूंदा हुआ, जात नात जा ग्रुप हूंदा हुआ ऐं हिक ॿिए जी मुआविन मददगार हुअण जे नाते हे ग्रुप पार्टियूं बनल हूंदियूं हुयूं ऐं उन तमाम ग्रुप खे जेतिरो थी सघंदो ओतिरो मज़बूत बनाए जी कोशिश कंदा हुआ। ऐं तंहिंजे बरअक्स जेकर को पण ॿियो ख़ानदान हिकिड़े ख़ानदान मथे चढ़ाई कंदो हो त वरे सूदी लड़ाई में फितना जारी रहंदा हुआ। पर जर अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल आलमीन नबी बनाए ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी ऐं रसूल बनाए करे रवानो करे में आयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि के सामने दीन जी तालीम पेश कयो ऐं जिनी इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत मथे लब्बैक चयो, जिनी इंसान अल्लाह जे पैगंबर जी तालीम के क़बूल कयो, तौहीद जे पैगाम के क़बूल कयो, इस्लाम जे पैगाम के क़बूल कयो, उन तमाम इंसान के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तिहाद इत्तिफ़ाक़ जी तालीम ॾिने, उन तमाम इंसान के हिकिड़ी जमात बनाए, उन तमाम इंसान के हिकिड़ी मिलत हिकिड़ी कौम बनाए ऐं उन तमाम इंसान में जेको जेको असबियत हुयूं, जेको नफ़रत हुयूं, जेको अदावत हुयूं, कोई हिकिड़ो ख़ानदान ॿिए ख़ानदान के हक़ीर सम्झंदो हो, हिकिड़ी जात ॿई जात के हक़ीर सम्झंदी हुई, हिकिड़ो अमीर इंसान मालदार इंसान ग़रीब के हक़ीर सम्झंदो हो ऐं इन बिना मथे उन खां नफ़रत कंदा हुआ। जाती नफ़रत उन जे दरमियान मौजूदु हुयूं, क़बीले ख़ानदान जो नफ़रत उन जे दरमियान मौजूदु हुयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तमाम नफ़रतें के उन तमाम अदावतें के ख़त्म करें ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो आम पैगाम ॾिने, ला फ़ज़्ल लि अरबिय्यिन अला अजमिय्यिन वला लि अजमिय्यिन अला अरबिय्यिन वला लि फ़ज़्ल लि अहमर अला अस्वद वला लि अस्वद इल्ला अला अहमर इल्ला बित्तक़वा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिं पण अरब जे रहण वारे खे, को पण इंसान जेको अरबी है, अरब जो रहण वारो है, इन अरब जे रहण वारे खे कंहिं पण अजम में रहण वारे मथे कोई फज़ीलत हासिल न आहे ऐं न कंहिं अजम में रहण वारे खे अरब में रहण वारे मथे कोई फज़ीलत हासिल आहे, न कंहिं कलर जे गोरे खे कारे मथे फज़ीलत हासिल आहे, न कारे खे कंहिं गोरे मथे फज़ीलत हासिल आहे, कंहिंखे पण कोई फज़ीलत कंहिं पण क़िस्म जी कोई बरतरी हासिल न आहे इल्ला बित्तक़वा। जेकर बरतरी हासिल आहे, जेकर कंहिंजो मर्तबो ऊंचो आहे त उहो तक़वा वारे इंसान जो मर्तबो ऊंचो आहे। आमा जेकर को फ़ख्र करे सघे थो, आमा जेकर पिण पिण खे ऊंचो को सम्झी सघे थो त उनजे ऊंचे हुअण जो लेवल, उनजे ऊंचे हुअण जो मयार जेको आहे तक़वा आहे, परहेज़गारी आहे। उनजे अंदरि जेतिरी तक़वा मौजूदु आहे, जेतिरी परहेज़गारी उनजे अंदरि मौजूदु आहे, एतिरो जो मक़ाम जे अंदरि ऊंचो आहे। ऐं जेकर ख़ानदान वॾे सां ताल्लुक़ रखे थो, पैसे वारो आहे, मालदार आहे, ज़िम्मेदार आहे, कंहिं बि क़िस्म जो केतिरो बि उनजो नालो आहे, जेकर उनजे अंदरि तक़वा मौजूदु न आहे, दीन उन वटि मौजूदु न आहे, शरीयत जे अहकाम जी पाबंदी मौजूदु न आहे, त अहिड़े इंसान जो कोई मक़ाम, अहिड़े इंसान खे ॿिए इंसान मथे, ॿिए कंहिं पण मुस्लमान मथे कंहिं बि क़िस्म जी कोई बरतरी कोई फ़ौक़ियत हासिल न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बुनियाद के मज़बूत करें, इन बुनियाद के मज़बूत करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जे अंदरि एकता क़ाइमु कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान में इत्तिहाद क़ाइमु कयो। इत्तिहाद दीन जी बुनियादी तालीमात में हिकिड़ी तालीमात है, तालीम है शरीयत इस्लामिया जे अंदरि उन तमाम कम जो हुक्म ॾिने में आयो जेको कम इत्तिहाद के मज़बूत करी था ऐं उन तमाम कम खां रोके में आयो जेको कम मुसलमान जे इत्तिहाद के ऐं मुसलमान जी जमात के ऐं मुसलमान जी एकता के कमज़ोर करण वारा वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहर जिन मूड मथे जेको पण इख़्तिलाफ़ ॾिठो, उन इख़्तिलाफ़ जो उन ई बुनियाद मथे उन ई वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ात्मो करे जी कोशिश कयो। जंगे बनु मुस्तलिक के अंदर, गज़वे बनु मुस्तलिक के अंदर अचे तो जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर गज़वे बनु मुस्तलिक में वापस अचें था ऐं हिकिड़ी जगह मथे थोड़ी कवार
इफ्तार ला करे आराम करी था रसूलुल्लाह सल्लम ऐं सहाबा कराम जी जमात की जगह मते पड़ाव हुई थी ऐं हिकिड़ी जगह मते वेही करे आराम करी था। अचानक ॿ सहाबी हिकिड़ो सहाबी अंसारी सहाबी है ऐं ॿियो मुहाजिर सहाबी है। अंसार ऐं मुहाजिर सहाबीअ जे दरमियान कंहिं मामले मथे इख़्तिलाफ़ थी पियो त इंसान हुअण जे नाते पाण में इख़्तिलाफ़ थी थो या उन में इख़्तिलाफ़ थी पियो। ॻाल्हि अॻियां वधी वई ऐं ॻाल्हि एतिरे क़दुरु अॻियां वधी जे अंसारी सहाबी पंहिंजी जमात खे अंसारनि जी जमात खे आवाज़ ॾे थो चए थो आया अंसारी जी जमात अचो मुंहिंजी मदद कयो। मुहाजिर सहाबी पंहिंजी ग्रुप खे मुहाजिर साहबा खे दावत ॾे थो चाहे मुहाजिर साहबा जी जमात अचो मुंहिंजी मदद करियो ऐं साम्हूं साम्हूं अंसार ऐं मुहाजिर साहबा उथी था। साम्हूं साम्हूं अंसार ऐं मुहाजिर साहबा हिक ॿिए जे मुक़ाबले लाइ करे उथी था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरी मंज़र ॾिसे था जे मुहाजिर अंसार साहबी इन नाले जी बुनियाद मथे जे अंसारी पिण जो जेको अंसारी बारियो तुंहिंजे सपोर्ट लाइ करे उथिया मुहाजिर जेको पिण जो मुहाजिर बारियो तुंहिंजे सपोर्ट लाइ करे उथिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी जल्दी पंहिंजी चादर खे खींचे ॾे उथी था। रसूलुल्लाह सल्लम पंहिंजी चादर खे संभाली पण था चादर घसीटींदे घेंचे करे रसूल सल्लम पंहिंजी चादर खे उभा थी था ऐं तंहिंखां बाद रसूल सल्लम उनखे नसीहत करी था सम्झाई था ऐं सम्झाइण खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चए था अफ़ा बिदअवल जाहिलिया व अना बैन ज़हरानैकुम जेको अञापण आंजियूं वेड़ी अञापण आंजा मामला इन जाहिलियत जे नारे मथे उभा थींदा आंजियूं वेड़ियां आंजा मामला अञा सूदी ख़ानदानी नफ़रत मथे इन नाले मथे जेको जाती नाला आहिनि जेको सिफ़ाती नाला आहिनि इन जात जे नाले मथे जात जी बुनियाद मथे ख़ानदान जे नाले मथे आंजा वेड़ियां झगड़ा अञा सूदी उभा थींदा। कालत आमाई मामला मूं ख़त्म कया दीन अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अता कयईं तर आमाई मामला मूं ख़त्म कया जात नात जा मामला आमाई ख़ानदान जा मामला मूं ख़त्म कया आमाई ग्रुप पार्टियूं मूं ख़त्म कयूं तंहिंखां बाद ई वरी ग्रुप पार्टी जे नाले मथे किन क़िस्म जी जंग शुरू करे मां वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्त नाराज़ थी था ऐं सख़्त नाराज़गी जे आलम में सहाबा कराम मथे नकीर करी था। इहा हदीस पाण पैगाम ॾे थी अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो पाण वाक़ियो पाण पैगाम ॾे थो जे मुसलमान जे अंदरि एकता हुअणी खपे मुसलमान जे अंदरि अखुवत हुअणु खपे मुसलमान जे अंदरि भाईचारगी हुअणी खपे ऐं कोई जात कोई ख़ानदान कोई परिवार पिण खे ऊंचो नथो सम्झी सघे कोई जात पिण खे ऊंचो नथी सम्झी सघे ऐं न कि मुसलमान जी जमात में कंहिं बि क़िस्म जो कोई ग्रुप ऐं कंहिं बि क़िस्म जी कोई पार्टी हुअणी खपे जेको ग्रुप ऐं पार्टी मुसलमान जी ताक़त खे कमज़ोर करण जो सबबु बने जेको ग्रुप ऐं जेको पार्टी मुसलमान जी जमात खे ऐं मुसलमान जी ये जेको ग्रुप रहियो मुसलमान जी जेको जमात रही उन मुसलमान जी जमात खे मुसलमान जी एकता खे कमज़ोर करण जी कोशिशि करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जी हदीस के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जी इतिहाद जो है या मुसलमान उम्मत जो है इन मुसलमान उम्मत जो बाहिमी ताल्लुक़ रहणु खपे उन ताल्लुक़ से रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो मसलुल मुमिनीन फी तवाद्दिहिम व तराहुमिहिम व तआतुफिहिम कजसदिन वाहिद जेकड़ो मुसलमान जो रहियो हिकिड़ी मुसलमान जी जमात जो रही मुसलमान उम्मत जो रही इन मुसलमान उम्मत जी मिसाल आपस के अंदर हिकिड़े जिस्म वारे जी है जेको जिस्म जिस्म जो हिकिड़ो उज़्व ॿिए उज़्व से मोहब्बत करे थो इंसान जी पंहिंजी मुसलमान के एक में से किन तरीके से मोहब्बत होनी खपे मुसलमान के अंदर सिले रहमी कहिड़ी तरीके से होनी खपे एक ॿिए से हमदर्दी कहिड़ी तरीके से होनी खपे मुसलमान के ॿिए मुसलमान से खैर खाई कहिड़ी होनी खपे इन हमदर्दी जी इन खैर खाई जी मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जिस्म से ॾिनो रसूल सल्लम फरमायो मुसलमान जी मिसाल हिकिड़े जिस्म वारी जी है इज़्तका मिन्हु उज़ुवन तदाअ लहु साइरु जसदिही बिस्सहरि वल हुम्मा जे जिस्म जे अंदर कंहिं हिकिड़े हिस्से जे अंदर तकलीफ़ थी थी जिस्म जे कंहिं हिकिड़े हिस्से जे अंदर जेकॾहिं तकलीफ़ थी तो सारो जिस्म उन तकलीफ़ के महसूस करे तो सारो जिस्म उन दर्द के महसूस करे तो ईअं जो मुसलमान समाज की मिसाल होनी खपे जेकॾहिं मुसलमान समाज में कंहिं हिकिड़े इंसान के तकलीफ़ पहुचे थी तो उनकी तकलीफ़ जो दर्द सॼे समाज मुआसरे के महसूस थियणु खपे। जे जिस्म के अंदर पग के अंदर कंडो लगे तो पर पग के अंदर जेकॾहिं पीड़ा थी थी तो इंसान जो सारो जिस्म जो सॼी रात बेदार रहे तो सुम्ही नथो सघे जेकॾहिं इंसान के पेट में तकलीफ़ थिए थी तो सॼो रात ही इंसान तकलीफ़ बर्दाश्त करे तो ऐं सॼे जिस्म के आराम नथो हुए। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े मुसलमान समाज की मिसाल होनी खपे जो मुसलमान के समाज में जेकॾहिं कंहिं हिकिड़े इंसान के तकलीफ़ पहुचे थी तो उन हिकिड़े इंसान की तकलीफ़ पूरो समाज ऐं पूरो मुआसरो जो से महसूस करण वारो हुए तो हर जिस्म जो उज़्व जो रहियो जिस्म जा जेतिरा पण उज़्व आहिनि हर उज़्व जी पिण जी जगह मथे क़ीमत है पिण जी जगह मथे हैसियत है भले मगज जो वैल्यू वधारे होंदो पर मगज की क़ीमत पिण जी जगह मथे है जेकॾहिं जिस्म मौजूद ना है जेकॾहिं सर जो सर जी पिण जी जगह मथे वैल्यू है पर जेकॾहिं पुठियां धड़ जो दड़ के अलग करे छॾियूं तो इन सर जो कोई वैल्यू वकार
बाक़ी नथो बचे। दिल जो कोरियो दिल इंसानी जिस्म के अंदर इंसान के जिस्म के जिंदा रखने जो जरियो है जैसूदी कायम है तैसूदी इंसान के जिस्म के अंदर रूह कायम हुई थी। जरा दिल की धड़कन बंद थी वञे थी तो इंसान की ज़िंदगी ख़त्म थी वञे थी। पर दिल इन ॻाल्हि मथे फ़ख्र नथो करे सघे जे मूंखे पंहिंजे जिस्म के अंदर अहमियत हासिल है, जिस्म के अंदर अहमियत हासिल है। जेकर इन दिल के जिस्म का अलग कर छॾी त इन दिल की धड़कन कंहिं बि क़िस्म जी न आहे। जेकर पेट पिण मथे पेट मथे फ़ख्र नथो करे सघे जे इंसान जो जिस्म जो हसास हिकिड़ो उज़ो हुई आहे। जेकर पेट के जिस्म का अलग करे छॾी त इन पेट जो कोई वैल्यू वकार नथो रहे। हथ के जेकर अलग कर छॾी हथ जेकर इन ॻाल्हि मथे फ़ख्र करे तो जे आउं हिकिड़े इंसान की ताक़त आहियां, आउं जिस्म की ताक़त आहियां, मुंहिंजे ज़रिए मड़े कम इंसान अंजाम ॾे थो। जेकर इन हथ के कपे न जिस्म का अलग कर छॾी त इन हथ जो कोई वैल्यू वकार नथो रहे। पग जेकर इन ॻाल्हि मथे फ़ख्र करे तो जे मुंहिंजे ज़रिए इंसान हले फिरे तो, मुंह मथे जिस्म जो सारो वज़न जो कोरस कायम है। जेकर पग के न जिस्म का अलग कर छॾी त इन पग जो कोई वैल्यू वकार बाक़ी नथो रहे बचे। इतला करे मुसलमान समाज के अंदर को पण इंसान जो है भले गरीब हुए या फ़कीर हुए या अमीर मालदार इंसान हुए, गमे उन जात से ताल्लुक़ रखने वारो हुए, गमे उन फरी से ताल्लुक़ रखने वारो हुए, गमे उन खानदान से ताल्लुक़ रखने वारो हुए, पर जेकर ईमान वारो है जेकर मुसलमान है तो उन मुसलमान जी समाज माशरे के अंदर ज़रूरत मौजूद है। उन मुसलमान जी समाज माशरे के अंदर उनकी ज़रूरत मौजूद है। ऐं जेकर उनके समाज का अलग कंदासीं, उनके मुआशरे का अलग कंदासीं, उनके जेकर उन मथे इल्ज़ाम लगाए करे उनके अलग करे जी कोशिश कंदासीं त पाण जो कोरस ऊ पण नाकारा बनी वेंदो ऐं पंहिंजे अंदर पण खोट पैदा थी वेंदी। जे जिस्म में हथ के कपे छॾियूं त हथ ख़राब थी वञे तो ऐं जिस्म के अंदर पण खोट दाख़िल थी थी। ईअं जे समाज मुआशरे में निकरण वारो इंसान पण ख़राब थी वेंदो ऐं उनके साथ साथ पंहिंजे अंदर पण खोट पैदा थी वेंदी। जे पग के कपे छॾियूं त हिकिड़ो इंसान मोहताज बनी वञे तो। पग त पिण जी जगह मथे बेकार थी वियो जेको कपाइजी वियो, पर इंसान समाज इंसान जो जिस्म जो कोरस कमज़ोर थी वियो, मोहताज बनी वियो। ईअं जेकर समाज मुआशरे के अंदर कंहिंखे नाकारा करे पिया हिकिड़े पासे मथे कढी छॾियूं था त उनके ज़रिए पूरे समाज मुआशरे के नुक़सान पहुचे तो। इतला करे मुसलमान जी मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जिस्म से ॾिनो जे जिस्म के अंदर जी हर उज़वे जी पिण जी जगह मथे अहमियत है। ईअं जो मुसलमान समाज मुआशरे के अंदर हर इंसान की पिण जी जगह मथे अहमियत है। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ये इतिहाद जो है मुसलमान जो आपसी इतिहाद जो है, मुसलमान जो आपसी अखुवत मोहब्बत जो है, ये सिर्फ पिण की जगह मत एक इतिहाद ना बल्कि पाँची दीन की दुरुस्त के जो जरियो है, पाँची इबादत की दुरुस्त के जो जरियो है, पाँची ईमान है पाँची इबादत जो मुकम्मल से जो जरियो है। जेकर पाँच अंदर इतिहाद मौजूद ना, पाँच अंदर एकता मौजूद ना, पाँच अंदर इख्तलाफ है तो पाँचो दीन पण मुकम्मल ना, पाँचो ईमान पण मुकम्मल ना, पाँची इबादतों पण पूरियों ना कोरला तो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर केतरी का जगह मथे जिते अल्लाह ताला इतिहाद की तालीम ॾिने, जिते अल्लाह ताला एकता की तालीम ॾिने, जिते अल्लाह ताला अखुवत मोहब्बत की तालीम ॾिने, उनके साथ साथ अल्लाह रब्बुल आलमीन इताअत के पण जोड़े, उनके साथ साथ अल्लाह ताला इबादत के पण हुक्म ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो वातियुल्लाह व रसूलहू, चई अल्लाह जी इताअत करो, व रसूलहू ऐं उनके रसूल जी इताअत करो, वला तनाज़उ ऐं पिन में इख्तिलाफ न करो, फतफशलू ऐं कमज़ोर थी वेंदा, व तज़हब रिहुकुम ऐं आंजी हवा उखड़जी वेंदी ऐं बेकार खाली थी वेंदा, अंदर कंहिं बि क़िस्म जो कोई वज़न मौजूद की न रहंदो। अल्लाह ताला जिते इख्तिलाफ का मनाई है उन इख्तिलाफ का मनाई करे करता पहला अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान की इताअत जो हुक्म ॾिने, जई अल्लाह जी इताअत करो उन जो रसूल जी इताअत करो ऐं तंहिंखां बाद आपस में मुत्तहिद बनी करे रहो। जेकर आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी एक आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी इताअत के अंदर कमजोरी है, आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी इबादतें के अंदर कमजोरी है, आंजे ईमान के अंदर कमजोरी है। ईअं जी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में बई जगह ते चए वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, चाहे मुसलमानो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रस्सी के मजबूत से पकड़े लायो। अल्लाह जी रस्सी करो है, अल्लाह जो किताब कुरान मजीद अल्लाह रब्बुल आलमीन जी रस्सी है। अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिने ताई मुझे किताब के कुरान मजीद के मजबूत से पकड़ो, वला तफर्रकू ऐं तंहिंखां बाद आपस में इख्तिलाफ न करियो, तंहिंखां बाद आपस में इख्तिलाफ न करियो। जेकर पाण कुरान के मञण वारा आहियूं ऐं पंहिंजे अंदर इख्तिलाफ मौजूद है तो समझी रहियो पंहिंजे ईमान के अंदर ऐं पंहिंजी इबादतें के अंदर ऐं कुरान से जो पंहिंजो ताल्लुक़ है उन ताल्लुक़ के अंदर कमी कमज़ोरी मौजूद है। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेकर ये ॻाल्हि है, जेकर उसूल ये शरीयत जो जे पांजी इबादत के अंदर पांजी इतिहाद इतिफाक के अंदर कमजोरी की वजह से पांजी इबादतूं कमज़ोर थी थियूं। जेकर पांजे इख्तिलाफ की वजह से पांजो दीन कमज़ोर थी तो पांजो ईमान कमज़ोर थी तो पामा हर कोई इंसान पिण पिण जो गरेबान पकड़े करे न्यारे, पामा हर कोई इंसान पिण पिण जो कॉलर पकड़े करे न्यारे जे असांजी इबादतनि जी अल्लाह वटि पूरो वीडियो वकारो हूंदो, जंहिंजो पाण पिण पिण जो समाज मासिर में नज़र करे न्यारियूं, पाण पिण पिण जो गरेबान पकड़े करे न्यारियूं जे असांजे अंदर केतिरा इख्तिलाफ मौजूद आहिनि। पामा हिकिड़ो भाउ ॿिए सॻे भाउ जो दुश्मन थियो पियो, हिकिड़ो सॻो भाउ ॿिए भाउ
जो दुश्मन थियो पे, सगो भाउ पंहिंजी भेण से कोशेला करे तैयार नथो थी, सगो भाउ ॿिए भाउ से कोशेला करे नथो तैयार थी, माउ पीउ औलाद सां था कोशे, औलाद माउ पीउ जो दुश्मन थियो वेठो है। हर घर जे अंदर फितनूं, हर घर जे अंदर कुल्फत, हर घर जे अंदर नफ़रतूं अदावतूं पैदा थियूं पियूं आहिनि। त इन्ही नफ़रतें खे जेकॾहिं न्यारियूं त भला पंहिंजी इबादतनि जी कुरो हालत हूंदी ऐं इहे इबादतूं अल्लाह वटि पंहिंजो कुरो क़बूल थींदियूं हुयूं। अल्लाह रब्बुल आलमीन मेयार बनाए इतिहाद इतिफ़ाक़ खे, जंहिं इतिहाद इतिफ़ाक़ पैदा करियो ऐं उनजे साथ अल्लाह रसूल जी इताअत करियो। इताअत मां अल्लाह जी करियूं था, रसूल जी इताअत करियूं था ऐं अल्लाह रसूल जी इताअत जे साथ फरीए पाड़े जे अंदर पंहिंजे शर खां ॿिया इंसान महफ़ूज़ न आहे। पाण पाड़े जे अंदर सताइण वारा आहियूं, समाज माशरे में इख़्तिलाफ़ पैदा करण वारा आहियूं, नफ़रतूं अदावतूं समाज माशरे जे अंदर फैलाइण वारा आहियूं। त पंहिंजो इबादतूं कहिड़े कम जूं, पंहिंजो ईमान कहिड़े कम जो, हिन ॻाल्हि खे पाण मथे गौर करे न्यारियूं ऐं हिन ॻाल्हि मथे गौर करण खां बाद पाण पंहिंजे अमल जो जाइज़ो गिनो जे असांजो अमल अल्लाह रब्बुल आलमीन किन हद ताईं क़बूल थी थो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजा घर त घर, पंहिंजा घर त घर जेकॾहिं समाज मुआसिरे मथे नज़र करे न्यारी ऐं मुसलमान जी हालत मथे जेकॾहिं नज़र करे न्यारी त मुसलमान जो मिली इतिहाद हिकिड़े पासे मथे, जे मुसलमान पूरी दुनिया जे हिकिड़े पासे प्लेटफार्म मथे अची वञे, मड़े भेरा थी वञे, त लम्ही ॻाल्हि रही। हिकिड़े मुल्क जे मुसलमान जो भेरो थियण त लम्ही ॻाल्हि रही, हिकिड़े फरीए समाज जे मुसलमान जो भेरो थियण त लम्ही ॻाल्हि रही। इहे इख़्तिलाफ़ जेको रहिया, इहे नफ़रतूं अदावतूं जेको रहियूं, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दीन न आहे, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दुनिया आहे, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दुनिया आहे, इहे दुनियावी बुनियाद मथे क़ाइमु कयलूं पंहिंजो नफ़रतूं जेको रहियूं, पंहिंजूं अदावतूं जेको रहियूं, इन अदावत खां पंहिंजो मुल्क त महफ़ूज़ न आहे, पंहिंजो समाज मुआसिरो त महफ़ूज़ न आहे, बल्कि पंहिंजी इन ज़ाती नफ़रतें अदावत खां अल्लाह जा घर मस्जिदूं महफ़ूज़ न आहे। अल्लाह जा घर मस्जिदूं जेको रहिया, इहे अल्लाह जा घर मस्जिदूं पण पंहिंजी ज़ाती नफ़रतें अदावत खां महफ़ूज़ न आहे। इन मस्जिदें जे अंदरि पाण जेको ग्रुप पार्टियूं बनाए लाथा, इन मस्जिदें अल्लाह जे घर खे पंहिंजी मफ़ाद लाइ करे पाण इस्तेमालु करणु लॻासीं ऐं हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे, इहो हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे, इहो हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे जे मस्जिद अल्लाह जे घर खे इख़्तिलाफ़ जो घर बनाइणो। मस्जिद अल्लाह जो घर जेको अल्लाह जी इबादत जो घर हो, उन अल्लाह जे घर जे अल्लाह जी इबादत जे घर खे पंहिंजे शर जो घर बनाए लाइणो ऐं उहो इंसान जेको मस्जिद अल्लाह जे घर खां माण्हू खे रोकण वारो हुए, जंहिंजी वजह से मस्जिद में इख़्तिलाफ़ थींदो हुए, जेको इंसान मस्जिद जे अंदरि नफ़रत अदावत फैलाइण वारो हुए, अहिड़ो इंसान पिणु पंहिंजे अंजाम खे सोचे सघे थो। जे समाज जे मुआसिरे में नफ़रत फैलाइण वारे इंसान जी ईमान में कमज़ोरी अचे थी त अल्लाह जे घर मस्जिद जी जेको जमात हुई, त उन जमात खे तोड़ण वारे इंसान जो कहिड़ो अंजाम थींदो, उन इंसान जो कहिड़ो हाल थींदो। उहो इंसान शरीयत जी नज़र में मिणिया वॾो ज़ालिम इंसान आहे, समाज में खपे और उनखे ख़ैर खां सम्झंदा हुआ, पर शरीयत इस्लामिया जे अंदरि अल्लाह जो पाक कलाम क़ुरान मजीद उन इंसान खे मिणिया वॾो ज़ालिम चए थो। वमन अज़लमु मिम्मन मनअ मसाजिद अल्लाह, उनखां वॾो ज़ालिम केरु हूंदो जेको अल्लाह जे घर ऐं मस्जिद खां माण्हू खे रोकींदो हुए। रोकण जो मतिलबु ई न आहे जेको माण्हू दरवाज़े मथे लठ खणी उभो माण्हू कंहिंखे मस्जिद में धरण न ॾे, बल्कि जेकॾहिं मस्जिद जे अंदरि कोई अहिड़ो शर फैलाइण वारो, मस्जिद में को अहिड़ो फितनो फैलाइण वारो इंसान आहे जंहिंजे शर खां माण्हू भॼनि था, जंहिंजे फितने खां माण्हू भॼनि था, जंहिंजे शर खां, जंहिंजे फितने खां बचनि था ऐं उनजे फितने खां भॼी करे मस्जिद अल्लाह जे घर मथां खणी वञे था या मस्जिद खां लमाए दूर थिया वञे था, त अहिड़ो इंसान पंहिंजो कॉलर पकड़े, अहिड़ो इंसान गौर ऐं फ़िक्र करे, नफ़रत बग़ैर, कोई अदावत नफ़रत रखे बग़ैर, ई न सोचे इहे जेको असांखे टारगेट करे चई में अचे थो, बल्कि जेको खुलम खुलो पंहिंजो गिरेबान पकड़े करे न्यारे जे मुंहिंजे अंदरि हीअ ग़लती मौजूदु आहे या न आहे, आऊं आहे या जमात मां को पण इंसान हुए। हर कोई इंसान जी ज़िम्मेदारी बने थी जे हर कोई इंसान पंहिंजो कॉलर पकड़े, हर कोई इंसान पंहिंजो जाइज़ो गिने जे असांजे किरदार जेको आहे, असांजो रवैयो जेको आहे, असांजो कमु जेको आहे, असांजा जेको फ़ैसिला आहिनि, असांजो जेको ॻाल्हि आहिनि, असांजा जेको मामला आहिनि, इन मामले जे ज़रिए अल्लाह जे घर मस्जिद खे केतिरो फ़ाइदो पुॼे थो, इन अल्लाह जे घर मस्जिद खे केतिरो फ़ाइदो पुॼे थो ऐं इन जी वजह सां केतिरो मस्जिद अल्लाह जे घर जे अंदरि इख़्तिलाफ़ ऐं फितनो जनम गिने थो। जेकॾहिं पाण मस्जिद खे फ़ाइदो पुॼाइण वारा आहियूं त ख़ासी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नफ़रत फैलाइण वारा आहियूं, अदावत फैलाइण वारा आहियूं, त सम्झी रहियो पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम थियण वारो आहे। कुरला त अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण भलाई वारो इंसान उनखे करार ॾिनो हुयो, ख़ैर वारो इंसान उनखे करार ॾिनो जंहिंमें माण्हू भलाई जी उमेद कंदा हुए, ख़ैरुकुम मन युरजा ख़ैरुहु व युअमन शर्रुहु, जंहिंमां बहितर इंसान उहो आहे, आमा ख़ासो इंसान उहो आहे जंहिंमां माण्हू भलाई जी उमेद कंदा हुए ऐं माण्हू उनजे शर फितने खां मामून, उनजे शर फितने खां महफ़ूज़ हुए। जेकॾहिं मस्जिद अल्लाह जे घर जे अंदरि अचण वारी जमात पंहिंजे शर फितने खां महफ़ूज़ न आहे, त आस पास पड़ोस में रहण वारा इंसान पंहिंजे शर फितने खां कोरो महफ़ूज़ हूंदा, त कोरो आस पास रहण वारा इंसान पंहिंजे शर फितने खां महफ़ूज़ हूंदा। ऐं जेकॾहिं पाण शर फितनूं फैलाइण वारा आहियूं, शर फितने खां पंहिंजे शर फितने खां जेकॾहिं कोई इंसान महफ़ूज़ न आहे त सम्झी लहे पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम ॾियण वारो आहे, पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम थियण वारो आहे। इतला करे इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जेको रहियूं, इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जी जेको ज़िम्मेदारी रही, इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जी ज़िम्मेदारी जेको हिकिड़े कंहिं इंसान मथे न, चंद फ़र्द मथे न, बल्कि पूरी जमात मथे, पूरे समाज माशरे मथे वेठी, उहो पूरो समाज माशरो इन अल्लाह जे घर खे ऐं जे मामले खे हल करे जी कोशिशि करे, इन अल्लाह जे घर खे नफ़रत जा घर न बनाए, इन खे शर जा घर न बनाए, इन जे ज़रिए समाज माशरे में इख़्तिलाफ़ न फैलायूं, इन जे ज़रिए अदावत
नफ़रत न फैलायूं बल्कि इन ज़रिए एकता पैदा करे जी कोशिश करियूं। मस्जिदों मुसलमान जी वहदत के जमा करे जी जगह मस्जिद के ज़रिए मुसलमान जे अंदर इतिहाद अचे तो मस्जिदों मुसलमान के जमा करियूं थियूं। अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद नबी के सामने नज़र करे जा रही जे अल्लाह जे पैगंबर जी मस्जिद जो को कच्ची मस्जिद हुई जंहिंजो सहन पण बणियल न हो मिट्टी मथे कोरे आंगण मथे ज़मीन मथे नमाज़ पढ़ंदा हुआ जंहिंजी छत खजी जे फणे से बनायल करे हुई कच्ची दीवारें वारी कच्चे सहन वारी मस्जिद हुई। उन कच्चे सहन वारी मस्जिद मदीने के अंदर कहिड़ो किरदार अदा करें बल्कि मदीने के अंदर न सिर्फ पूरी दुनिया के अंदर जेकर इनकलाब पैदा थो तो अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूली निडली मस्जिद के ज़रिए पैदा थो। अॼु पंहिंजूं मस्जिदूं जो को आलीशान बनी पई जंहिं अंदर हर क़िस्म की सहूलत मौजूद है पर इन मस्जिद अंदर जेकर मौजूद ना तो दीन इन मस्जिद के अंदर मौजूद ना इन मस्जिद में मौजूद ना तो अल्लाह जो नालो मौजूद ना इन मस्जिद के पास नफ़रत जा घर बनायल था अदावत जा घर बनायल था दुश्मनी जा घर बनायल था रोज़ रोज़ नई अदावत रोज़ नऊ फितनू रोज़ नऊ जो कुछ कोलफत मस्जिद अल्लाह के घर के ज़रिए पान जन्म ॾियूं था। मुंहिंजा अज़ीज़ ॿार कंहिंखे ख्याल करियो कंहिंखे ख्याल करियो कंहिंखे एहसास पैदा करियो जे पंहिंजे चेहरे में थी ॾाढ़ियूं कीअं पण कम जूं न आहिनि पंहिंजे चेहरे में थी ॾाढ़ियूं कीअं पण हैसियत नथियूं रखें पाण पंज टाइम नमाज़ पढ़ना चाहूं था पंहिंजो नमाज़ पढ़ण कोई हैसियत नथो रखे पंहिंजो माण्हूअ जे अंदर ख़ैर खा जे नाले से नालो मशहूर है ये पंहिंजी कोई हैसियत नथो रखे जेकॾहिं पाण समाज मुआसरे के अंदर या अल्लाह के घर मस्जिद के अंदर शर फितनू फैलाने वारा आहियूं पाण गौर करे जा रहियूं जे जहर को फितनो उभो थिए जहर को शर उभो थिए जहर पण जिन मामले में को पण मामलो फितनो उभो थिए तो उन फितने के अंदर पंहिंजो नालो अचे उन फितने के अंदर पंहिंजो नालो नुमाया तौर मथे अचे कुरला हर फेरे पंहिंजो नालो नुमाया तौर मथे अचे तो कीअं पाण खे गौर करणु खपे हमेशा पिण पिण के साफ़ ऐं पाक न सम्झो खपे हमेशा पिण पिण के पाक ऐं साफ़ न सम्झो खपे कॾहिं का पिण जो गिरेबान पण पकड़जे कॾहिं का पिण पिण जो कॉलर पण पकड़े करे न्यारजे थी सके तो मुंहिंजे अंदर को ॾोह हुए थी सके तो मुंहिंजे अंदर को गुनाह हुए इंसान गुनाह खां खाली नथो हुए इंसान ग़लती खां खाली नथो हुए ऐं इंसान जेकर पिण पिण के सम्झो था त पिण पिण जो कॉलर पकड़े करे तलाश करियो जे असां में किथे ग़लतियूं आहिनि जेको ग़लतियूं जिन ग़लतियुनि जी सज़ा सॼी सॼी जमात भोगी पई असांजे अंदर केतिरी ग़लतियूं मौजूदु आहिनि जिन ग़लतियुनि जी सज़ा सॼी सॼी फरीअ खे ॾियण में अचे पई असांजे अंदर केतिरियूं ग़लतियूं मौजूदु आहिनि जिन ग़लतियुनि जी सज़ा मासूम बच्चा जो से भोगी था। मुंहिंजा अज़ीज़ ॿार पिण पिण जो गिरेबान पकड़ियो पिण पिण जो कॉलर पकड़ियो ऐं पिण पिण जो हिसाब करियो उन ॾींहं खां पहिरियां जी अल्लाह रब्बुल आलमीन जो हिसाब करे इन मस्जिद अल्लाह के घर जो जे ताल्लुक़ से जरा अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब घणे तो वो हिसाब इंतहाई सख्त हिसाब होंदो तैनू पहला पिण पिण जे नफ्स जो हिसाब गिन लायो केतरा अहिड़ा दुनिया के अंदर इंसान ॾिठा हूंदा केतरा अहिड़ा घर ज़मीन मथे ॾिठा हूंदा जिन्हें हमेशा मस्जिद अंदर फितना विधो हमेशा मस्जिद में शर फैलायो हमेशा मस्जिद जी जमात के नबरियूं बनाए की कोशिश कयो हमेशा मस्जिद में कुल्फत के हमेशा वेड़ के मस्जिद के अंदर खणी आया अल्लाह अंजाम के तौर मथे जो नालो निशान बाक़ी नहीं रखे अंजाम के तौर मथे अल्लाह ताला जो नालो निशान रूए ज़मीन मथे बाक़ी नहीं रखे उनके अंदर जेकर कोई इंसान मौजूद है तो अड़ा इंसान मौजूद है जो समाज में जो को भाव नथो पुछे अड़ा उन इंसान है जिते कॾहिं कोते जैसे नालो बोलंदो कॾहिं का जैसी तूती बोलंदी हुई पर जरा अल्लाह के घर मस्जिद में शर फितने जो ज़रियो बना तर अल्लाह रब्बुल आलमीन तबाह बर्बाद अड़ो कर छॾे जो उनकी खानदान के अंदर कोई अड़ो इंसान मौजूद न जैसे कंहिं ॻाल्हि के बारे में पुछा करे में अचे ये बर्बादी ये तबाही क्यानो शुरू थी इन अल्लाह के घर मस्जिद के साथ जरा पाण बुरो इरादो कयो ये ॻाल्हि बारहा सौ आऊं न तंहिंखां पहिला पण सौ आहियां जे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर कुरान करीम के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन सालेह अलैहिस्सलाम जी जो ओठड़ी हुई सालेह अलैहिस्सलाम जी ओठड़ी जो हुई उन सालेह अलैहिस्सलाम जी ओठड़ी की निस्बत अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी तरफ कयो नाक़तल्ला अल्लाह रब्बुल आलमीन उनके चए जी ये ओठड़ी अल्लाह जी रही ऐं तंहिंखां बाद अल्लाह रब्बुल आलमीन उनके पैगाम ॾिने फला तमस्सूहा बिसूइन फयाखुज़कुम अज़ाबुन अलीम जेकर इन ओठड़ी की छेड़ती न करजा ये अल्लाह जी ओठड़ी है इन जी छेड़ती न करजा जेकर इन जी छेड़ती कयां तो अल्लाह रब्बुल आलमीन जो दर्दनाक अज़ाब की गिरफ्तारी में अची वेंदा त ये मस्जिदूं इन मस्जिद की निस्बत अल्लाह रब्बुल आलमीन पिण की तरफ कहें इन मस्जिद के अल्लाह रब्बुल आलमीन पिण की तरफ निस्बत कहें मसाजिद अल्लाह चई करे अल्लाह कुरान में पुकारे जी मस्जिदों मुंहिंजियूं आहिनि तो जो उन मस्जिदनि के साथ बुरो इरादो रखे तो जो उन मस्जिदनि जी जमातें के तोड़ने की कोशिश करे तो भले माण्हू के साम्हूं ज़ाहिर हुए या न हुए अंदर पेट या छुपे तौर मथे खपे उन तरीके से जेकर तोड़े की कोशिश करे तो माण्हू के साम्हूं ज़ाहिर थिए या न ज़ाहिर थिए माण्हू उनके पहचाने सके या न पहचाने सके पर अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जो अलीम बिज़ात सुदूर है वो दिली जे बेदे के जाने थी उन रब्बुल आलमीन मथे कंहिं बि क़िस्म जी कोई शइ मख़फ़ी न कंहिं बि क़िस्म जी कोई शइ छुपियल न उहा जे किरदार के जाने तो उहा जे अमल के जाने तो ऐं आंजो जेको रवैयो है आंजे रवैये के आंजी साजिशें के आंजे प्लान के जाने तो ऐं उहा ज़ात जो तमाम शइ जे बारे में जानकारी रखे थी उहा ज़ात तव्हांखे ईअं जे बर्बाद करे छॾंदी जिन ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन जिन ज़ात सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम के बर्बाद करे छॾे सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जरा अल्लाह जी वस्तु जी छेड़ती करें तर अल्लाह तबाह बर्बाद करे छॾे ऐं ऊज किरदार ऊज अमल जो पानी अल्लाह के
घणे मस्जिदनि सां अपनायूं था, जिनी मस्जिद में अल्लाह जो ज़िक्र थियणो खपे, जिनी मस्जिद में 5 टाइम अल्लाह जी तौहीद जी नगमा बुलंद करे में अचनि था, जिनी मस्जिद में 5 टाइम अल्लाह जी इबादत करे में अचे थी, उन मस्जिद जेके जेको पाण शर जो फितने जो अड्डो बणाए लाथो आहे, इन खां पाण तौबा करियूं। पाण कंहिं बि क़िस्म जी कोई नफ़रत रखी करे, कंहिं बि क़िस्म जी कोई अदावत रखी करे न, बल्कि पिण जो हक़ीक़ी तौर मथे पिण जो जायज़ गिनो। पाण हर कोई इंसान आऊं त भले जमात जो को पण इंसान वे, हर कोई इंसान पिण जो कॉलर पकड़े, हर कोई इंसान पिण जो गिरेबान पकड़े ऐं पकड़न खां बाद पिण जो जायज़ो गिने जे असांजे ज़रिए जमात खे केतिरो फ़ाइदो पहुंगो ऐं असांजे ज़रिए जमात खे केतिरो नुक़सानु पहुंगो, असांजे हिन फ़ैसिले जमात खे केतिरो फ़ाइदो पहुचाए ऐं असांजे हिन फ़ैसिले जमात खे केतिरो नुक़सानु पहुचाए। जेकॾहिं फ़ाइदो पहुंगो आहे त ख़ासी ॻाल्हि आहे, ऐं जेकॾहिं नुक़सानु पहुंगो आहे त तौबा करे लाहियूं न दुनिया जे अंदरि, उन ॾींहं खां पहिरियां जे तौबा जो दरवाज़ो बंदि थी वञे, पिण जे नफ़्स जो हिसाब करे लाहियूं, उन ॾींहं खां पहिरियां जे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो हिसाब गिने। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ आहे त अल्लाह ताला पाण खे इत्तेहाद के साथ, इत्तिफ़ाक़ के साथ रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला अख़ुवत भाईचारगी के साथ रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण नफ़रतूं अदावतूं कढी दूर फरमाए। अल्लाह ताला नी मस्जिद अल्लाह जे घर के जीअं आबाद करे जो हक़ ईअं जी आबाद करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला नी मस्जिद हर क़िस्म जी शर खां ऐं हर क़िस्म जी फितने खां पाण खे महफ़ूज़ रखे। रब्बुल आलमीन जैसे ज़िंदा रखे, ईमान मथे, इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए त ईमान बिल ख़ैर मथे। आमीन व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअ व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।